भिछुआ SDO हेस्को भिछुआ तरफ़ां भिछुआ में बिजली चोरी के इल्ज़ाम हेठि लॻभॻि 500 माण्हुनि ते भिछुआ थाणे ते FIR दाख़िल कराई वई आहे। SDO हेस्को भिछुआ नवीद अहमद शेख तरफ़ां ऐं संदसि अमले जे शाहिदीन ते भिछुआ में बिजली चोरी के इल्ज़ाम तहत भिछुआ थाणे ते FIR दाख़िल कराई वई आहे। भिछुआ ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ भिछुआ थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। SDO हेस्को भिछुआ नवीद अहमद शेख जे फ़रियाद ते FIR दाख़िल कराई वई आहे। फ़रियाद में जणायो वियो आहे त हर रोज़ जी बुनियाद ते महलनि जी चेकिंग दौरान डायरेक्टर PVC तारूं कटींदा हुआ। बाला ऑफिसरनि जी हुकूम तहत बिजली चोरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वई आहे। FIR दाख़िल थियण बाद SHO भिछुआ जावेद हयात पवंर चयो त हेस्को भिछुआ बिजली चोरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वई आहे। गिरफ़्तारियुनि जो अमल जल्द शुरू कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।